असहाबे बदर जे अस्मा जे हवाले सां, नालनि जे हवाले सां बि असां कुझु ॿुधो आहे, इन बाबति हाँ माशाअल्लाह। असहाबे बद्र जो नालो अल्लाह तबारक व तआला रहमत जी नज़र करे उलमा फरमाइनि था त मिराअतुल मनाजिह में साईं जिन फरमायो आहे त असहाबे बद्र जा नाला पढ़ी दुआ कजे सुभान त अल्लाह तबारक व तआला अज़्ज़ व जल उहे दुआऊं क़बूल फरमाए थो। अल्लाह। ऐं छो न क़बूल करे, जॾहिं असहाबे कहफ़ पुठी उम्मतुनि जा साहबा हुआ, पुठी उम्मतुनि में नेक बाना हुआ, अल्लाह रब्बुल आलमीन अज़्ज़ व जल हुन जी बरकतुनि सां मुश्किलूं आसान करे थो। ऐं जेके तावीज़ ॾियण वारा इस्लामी भाउर हिन ॻाल्हि खे बख़ूबी ॼाणनि था त असहाबे कहफ़ जे नाले जो जेको तावीज़ आहे केतिरी मुश्किलुनि खे आसान करे थो। उहो अगरि तावीज़ जेको आहे असां पंहिंजे घरनि जे दरनि ते लटकायूं त जिन जिन्नात शैतान ऐं भूत प्रीत ऐं जादू अलाए छा छा हलियो वञे। त जॾहिं पुठी उम्मतुनि जे नेक ऐं सालिह बाननि जे नालनि जी इहा बरकतूं आहिनि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो, हुज़ूर जे अहले बैत जो नालो, हुज़ूर जे सहाबिन जो नालो, ऐं सहाबिन में बि उहे सहाबी जेके रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते सभिनी खां पहिरीं ईमान आणण वारा ऐं अल्लाह जी ख़ातिर अल्लाह जी राह में विढ़ण वारा, शहीद थियण वारा, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, हुननि जा नाला बरकत वारा छो न हुजनि दादा। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।